मतवाई मच्छ थुलो छो थूना हणी टोड़ा भाई अछ ने पानी पुना ॾींहड़ा। हीअ जेको रकास आहे जेको हीउ सॼो साम्राज्य सॼी दुनिया ते जंहिंजो धाको आहे उन्हनि जो गुज़ारो उन्हनि जो दारोमदार अवाम ते माण्हुनि ते माण्हुनि जो हशर कहिड़ो कयो आहे। पटवाई मच्छ थुला थो थूना हणी तुंहिंजो ग़रीब माण्हुनि खे मिसकिन माण्हुनि खे मज़लूम क़ौमुनि खे जिन जे बुनियाद ते तव्हीं ठहिया आहियो तव्हांजो मुल्क ठहियो अॼु उन्हनि माण्हुनि खे तव्हीं जेको आहे झुंडनि मां झली घेलो पियो उन्हनि माण्हुनि। ही तारीख़ मां तव्हां कॾहिं सबक़ु न वरितो। हीअ असांजा हुकुमरान न सुधरिया सो न सुधरिया। हीअ जेको मोहतरम वफ़ाक़ आहे उनखे सोचणु खपे। उनखे ही पुलिस गर्दी ही दहशत गर्दी ही अदालत गर्दी हिन खां माण्हू नथा ॾिजनि। हाणे माण्हू छो माण्हू मां डपु निकिरी वियो आहे। ही इमरान ख़ान ॾिसो न माण्हू मां डपु कढी छॾियो। जेको माण्हू भली ॻाल्हि करे उनजी तारीफ़ कजे उनजी। हाणे भले तव्हां हुनखे सूरी ते चाढ़े छॾियो उहो पंहिंजो कमु करे पियो हले। ॾिजो उन ॾींहुं खां जॾहिं सभई माण्हू जेके आहिनि जेके तव्हांखे खाराइनि था जेके तव्हांखे पीआरीनि था जेके तव्हांजा मददगार आहिनि उहे सभई माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ु जेको आहे सो उभा थी वञनि। ऐं सुनो अयाज़ शेख आया सॼो ॾे ॾाटा करे जे उभा सॼो ॾे ॾाटा करे जे उभा लखे ईद जा चंड उभरी पवनि। जॾहिं पोरत माण्हू जॾहिं सभई सम्झी वठंदा तव्हांजो जेके दगाबाज़ूं धोखेबाज़ूं तव्हांजूं कलाबाज़ूं तव्हांजूं ठगियूं ही तव्हांजो हुकुमरानी जो हिकिड़ो ई तव्हांजो तरीक़ो आहे मेकावली वारो। माण्हुनि खे मारियो माण्हुनि खे ऐं वाइदा करियो ऐं वाइदनि तां फिरी वञो। माना तव्हांजो सॼो बुनियादु जेको आहे सो ब्लैकमेलिंग ते दहशतगर्दी ते ठगी ते नतीजा जो मतो आई मच्छ मतो आई मच्छ थुला तो थूना हणी तोजा भाई अछ ते पाणी पुना ॾींहड़। ही माण्हू जेके आहिनि इहे तव्हां खां विदा हलिया इहो तव्हांजो पाणी आहिनि। इहे तव्हांखे सम्झी छॾियो आहे इन्हनि माण्हुनि इहे माण्हू हाणे तव्हांजा न आहिनि। घणो करे हाणे तव्हां माण्हुनि खे दहशतगर्दी इहो ई हथियार तव्हां वटि बचियो। तव्हां वटि प्यारु कोन्हे तव्हां वटि मोहबत कोन्हे माण्हुनि जूं दिलियूं खटो मोहबत करियो ॾिसो सभु माण्हू तव्हांजा थियनि था या नथा थियनि। तव्हांजो हिकिड़ो ई मक़सदु आहे जेको तव्हांजी तनक़ीद करे तव्हांजा आंगुर खणे तव्हांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए उनखे बंदूक खणी छॾियो उनखे गुम करे छॾियो। की सलाम आहे असांजी नियाणी खे ऐं जंहिंजे पीउ खे तव्हां मारे छॾियो उनखे भाउ खे बि शहीद करे छॾियो। इहो माना हिकिड़े माण्हू खे तव्हां शहीद कयो माना सॼी इंसान ज़ात खे शहीद कयो सॼे बलूचिस्तान खे शहीद कयो। उहे माण्हू जंहिंजो पीउ मरी वेंदो जंहिंजो भाउ मरी वेंदो जंहिंजो पुटु मरी वेंदो जंहिंजी धीउ मरी वेंदी उहो घर में कीअं वेंदा। मुंशी जेको वाई पढ़ंदो जेल में हो बलोचन सां गॾु जनरल शेरूफ वारनि सां जोटे बीठा जंग जबल में ॿारो चाणा ॿार जोटे बीठा जंग जबल में ॿारो चाणा ॿारो यार जोटे बीठा जंग जबल में कोलू कान खे हलिया कोलू कान खे हलिया सिबीअ सुरिया सरदार हो यार जोटे बीठा जंग जबल में ॿारो चाणा ॿारो यार। ख्वाब शाइरनि जा वॾा वॾा ख्वाब हुआ। असीं त चऊं था रुॻो ही छो सॼी दुनिया हिकु थी वञे ही क़ौमूं गॾु थियूं त हिकु थियनि अञा त हिकु नथियूं थियनि ऐं हिकु करण जे लाइ तव्हांखे माण्हुनि जूं दिलियूं खटणियूं पवंदियूं। हीअ सॼी दुनिया तव्हांजी थी वेंदी जेकर तव्हां सां न विढ़ण जो तव्हां जेको आहे वाइदो करियो त हीअ सॼी दुनिया तव्हां सां प्यारु कंदी। हुनखे ख़बर आहे सभु विढ़ण जे लाइ हर वक़्तु तयारु आहे। जोटे बीठा जंग जबल में ॿारो चाणा ॿारो यार जोटे बीठा जंग माण्हुनि खे जंग खां बचायो। माण्हुनि खे अमन थो खपे माण्हुनि खे अमन ॾियो माण्हुनि जी इज़त करियो माण्हुनि सां प्यारु करियो माण्हुनि खे पंहिंजा हक़ ॾियो क़ौमी हक़ माण्हुनि जा तस्लीम करियो सभु कुझु ठीकु ठाक थी वेंदो हलियो।